अवां ॾिसी रहिया सिंध काज़ न्यूज़। मसो बुरगड़ी मां रिपोर्ट ॾेई रहियो आहे असांजो नुमाइंदो ज़ाहिद मला। हटड़ी थाणे जी हद जे ॻोठनि में पुलिस गश्त न हुअण करे सियारो ईंदे ई चोरनि तर तपाए ॾिनो। कलोड़नि डायरनि ऐं मीरा सिंह जे बिजली जे ट्रांसफार्मर मां नामालूम चोर क्वाइलूं ऐं ॿियो क़ीमती सामान कढी फरार थी विया। अधु दर्जन ॻोठ ऊंदहि में ॿुॾी विया। उन हवाले सां हद जे थाणे हेस्को मटियारी वारनि खे वाक़ई ॼाण ॾिनी, पर अख़्तियार अमलदारनि कख भञी वीणो बि न कयो आहे। हितां जे रहवासियुनि फिदा हुसैन कलोड़ो, रज़ा मोहम्मद कलोड़ो, गुलाम अकबर कलोड़ो ऐं ज़ुल्फ़कार अली कलोड़ो एहतिजाज कंदे ॿुधायो त हद जी पुलिस ट्रांसफार्मर लाहींदड़ चोरनि खे सोघो करे ट्रांसफार्मर ठाराए ॾिए त जीअं हितां जे रहवासियुनि जी परेशानी ख़तमु थी सघे, न त ॿी सूरत में सख़्तु एहतिजाज कयो वेंदो।